औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरिजो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ रूह जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ रूह जो मादो आहे रे हे वा। लफ़्ज़ रूह जी माना आहे साह या हवा। लफ़्ज़ रूह अल्लाह जो हिकु हुकुम आहे। लफ़्ज़ रूह क़ुरान पाक जे 21 सूरतुनि ऐं 23 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। रूह अल्लाह जे हुकुमनि मां हिकु हुकुम आहे। सूरत नंबर 17 बनी इसराइल आयत नंबर 85। ऐं उहे मके जा माण्हू तोखां रूह बाबति सवाल कनि था। खेने चओ त रूह मुंहिंजे रब जे अमर याने हुकुम मां आहे, पर तव्हां खे थोरो ई इल्मु ॾिनो वियो आहे। अल्लाह ताला मलाइकनि खे चयो त जॾहिं मां इंसान में रूह विझां त उनखे सजदो कजो। सूरत नंबर 15 हिजर आयत नंबर 29। पोइ जॾहिं मां उनखे पूरो ठाहे वठां ऐं उन में पंहिंजे रूह मिर रूही मां फूकियां याने ऐं ज़िंदा थिए त तव्हां सभु संदसि अॻियां सजदे में किरी पइजो। उहो मज़मून वधीक सूरतुनि में। सूरत नंबर 21 अंबिया आयत नंबर 91। सूरत नंबर 32 सजदा आयत नंबर 9। सूरत नंबर 38 साद आयत नंबर 72। सूरत नंबर 58 हशर आयत नंबर 22। सूरत नंबर 66 तहरीम आयत नंबर 12। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे तरफ़ खां हिकु रूह आहे। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 171। ए अहले किताब, पंहिंजे दीन में हद खां न लंघो ऐं अल्लाह बाबति तव्हां खां सवाइ ॿियो कुझु बि न चओ। बेशक मसीह ईसा पुट मरियम अल्लाह जो रसूल ऐं संदसि कलमो आहे, जेको मरियम ॾांहुं मोकिलियाई ऐं पिणु संदसि तरफ़ खां हिकु रूहुन आहे। तंहिं करे तव्हां अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आणियो ऐं न चओ त टे अल्लाह आहिनि ऐं उन्हीअ खां बाज़ अचो त अव्हां लाइ बहितर आहे। बेशक अल्लाह त फ़क़ति अकेलो मबूद आहे ऐं औलाद हुअण खां बि पाक आहे। ऐं जेकी कुझु आसमाननि ऐं ज़मीननि में आहे सो सभु संदसि मिल्कियत आहे ऐं संदन सार संभाल लहण लाइ हू अकेलो ई काफ़ी आहे। अल्लाह ताला हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे बि रूहुल कुदुस चयो आहे। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 87। ऐं बेशक असां मूसा खे किताब ॾिनो ऐं उन खां पोइ ॿिया पैगंबर हिक ॿिए पुठियां मोकिलिया ऐं उन खां पोइ मरियम जे पुट ईसा खे पधरियूं ऐं रोशन निशानियूं ॾिनियूं ऐं पाक रूहिल कुदूस याने जिब्रील सां संदसि मदद बि कई। पोइ छा ईअं न आहे त जॾहिं बि को रसूल अव्हां जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ कुझु हुकुम खणी आयो त अव्हां तकबर कयो ऐं उन मां हिक टोलीअ खे कूड़ो ॼातव ऐं ॿीअ खे क़त्ल कयव। उहो मज़मून वधीक सूरतुनि में। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 253। सूरत नंबर 5 माइदा आयत नंबर 110। सूरत नंबर 16 नहल आयत नंबर 102। सूरत नंबर 19 मरियम आयत नंबर 17। सूरत नंबर 26 शोरा आयत नंबर 193। सूरत नंबर 70 महराज आयत नंबर 4।
सूरत नंबर 78 नबा आयत नंबर 38, सूरत नंबर 97 क़दर आयत नंबर 4। अल्लाह ताला मलाइकनि जे ज़रिए वही मोकिलींदो आहे। सूरत नंबर 16 नहल आयत नंबर 2। अल्लाह ई पंहिंजे बाननि मां जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिं ते पंहिंजे हुकुम सां मलाइकनि जी मार्फत वही बिर रूह मोकिलींदो आहे त तव्हां याने पैगंबर माण्हुनि खे ख़बरदार करियो त बेशक मूंखां सवाइ को बि इलाह याने मअबूद न आहे, तंहिं करे मूंखां ई ॾिजो। उहो मज़मून वधीक सूरत में सूरत नंबर 40 मोमिन आयत नंबर 15। रूह अल्लाह ताला जी रहमत आहे। सूरत नंबर 12 यूसुफ आयत नंबर 87। ए मुंहिंजा पुटड़ो वञो ऐं यूसुफ ऐं संदसि भाउ जी ॻोल्हा करियो ऐं अल्लाह जी रहमत मिर्रूहिल्लाह खां नाउमीद न थियो। बेशक अल्लाह जी बाझ मिर्रूहिल्लाह खां काफ़रनि जी क़ौम खां सवाइ ॿियो को बि मायूस न थींदो आहे। उहो मज़मून वधीक सूरत में सूरत नंबर 56 वाक़िया आयत नंबर 89। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोॾे हिकु रूह याने क़ुरान वही कयो आहे। सूरत नंबर 42 शूरा आयत नंबर 52। ऐं ए पैगंबर अहिड़ीअ तरह असां तोॾां पंहिंजे हुकुम सां हिकु रूहनि याने क़ुरान वही कयो आहे। तोखे का बि ख़बर न हुई त किताब छा थींदो आहे ऐं ईमान छा थींदो आहे, पर उन कलाम खे असां हिदायत जो नूर कयो आहे ऐं जंहिंखे पंहिंजे बाननि मां घुरंदा आहियूं तंहिंखे उन नूर सां हिदायत जी राह ॾेखारींदा आहियूं। ऐं बेशक तूं यकीनन बिल्कुलु सिधी राह ॾांहुं रहनुमाई करे रहियो आहीं। जज़ाकल्ला।